أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وكأي من آيات في السماوات والأرض يمرون عليها وهم عنها معرضون رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحبه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته. यह आयत नंबर 105 हुई सूरह यूसुफ जी. मां कोशिश कंदुमि 105 खां 107 नंबर आयत ताईं तव्हांखे ॿुधायां. त 105 नंबर आयत में अल्लाह सुब्हानहु व तआला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मुखातिब आहिनि ऐं उहे चई रहिया आहिनि ऐं केतिरियूं ई निशानियूं आसमान ऐं ज़मीन में आहिनि. वकाई मिन आयात, आया मतिलबु आया जो मक़सदु इहो आहे त का निशानी का साइन हुजे उनखे चवंदा आहिनि आया. त केतिरियूं निशानियूं आसमान ऐं ज़मीन में आहिनि जिन तां उहे डेली गुज़रंदा आहिनि ऐं उहे जेके आहिनि अलेहा वहुम अनहा मुअरिदून ऐं उहे उन्हनि खे ॾिसंदा आहिनि पर उहे उन्हनि खे इग्नोर कंदा आहिनि. त इन आयत जो मक़सदु छा आहे त उहे जेके आहिनि आयात जेके निशानियूं अल्लाह सुब्हानहु व तआला जूं ॾिसंदा आहिनि आसमान ऐं ज़मीन में, पर उहे जॾहिं वेंदा आहिनि त उहे उन्हनि खे इग्नोर कंदा आहिनि ऐं उहे उन्हनि खे उन्हनि सां का बि उन्हनि खे असरु न थींदो आहे उन्हनि जो. इन जो मक़सदु छा आहे त हाणे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं मके में हुया, इहे जेका ऑडियंस हुई जेके इहा शइ अल्लाह सुब्हानहु व तआला ॿुधाइणु पियो चाहे, इन मां हिकिड़ा त उहे हुया जेके मके वारा माण्हू हुया मुशरिकीन मक्का रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जाते हुया हुते. ऐं उनखां पोइ जेके मदीने में जेके ज्यूज़ हुया जेके यहूद हुया, हाणे मके में जेके माण्हू हुया उहे मुशरिकीन मक्का हुया, उन्हनि खे ख़बर न हुई त आयात छा आहिनि, उन्हनि खे ख़बर न हुई त अल्लाह सुब्हानहु व तआला जी वही छा आहे, उन्हनि खे ख़बर न हुई त अंबिया नबी छा आहिनि, उन्हनि खे पोयां जेके नबी हुया पहिरियां नबी हुया उन्हनि जी स्टोरीज़ जी का बि ख़बर न हुई. पर जेके ज्यूज़ हुया यहूद हुया उन्हनि वटि अल्लाह सुब्हानहु व तआला जो किताबु हुयो तौरात, ऐं ईसाई जेके हुया उन्हनि वटि इंजील. उन्हनि खे ख़बर हुई त अल्लाह जा अहकाम छा आहिनि, वही छा आहे, नबी छा आहिनि, इब्राहिम अलैहिस्सलाम केरु हुया, ऐं उनखां पोइ इस्माईल इसहाक़ अलैहिस्सलाम केरु हुया, याक़ूब अलैहिस्सलाम केरु हुया, उन्हनि खे हर शइ जो इल्मु हुयो. त जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके में हुया त इहा तव्हांखे ख़बर आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पढ़ी बि न सघंदा ऐं लिखी बि न सघंदा. त इहा शइ कुरैश खे ख़बर हुई त हिननि वटि जेका इहो इल्मु आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि जेको इल्मु आहे, इहो इल्मु जेको आहे काॾां थो अचे. पोइ उहे वेंदा हुया मदीने मां जेके उन्हनि जा आलिम दीन हुया, जेके यहूद जा आलिम दीन हुया, जेके घणा पढ़ियल लिखियल हुया, उन्हनि खे चवंदा तव्हां असांखे अहिड़े क़िस्म जा क्वेश्चन ॿुधायो जेके असां रसूलुल्लाह खां पुछूं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां त असांखे उहो उनजो जवाबु न ॾेई सघनि. त उहे उन्हनि खे पंहिंजे किताब मां जेके यूसुफ अलैहिस्सलाम जे बारे में, इब्राहिम अलैहिस्सलाम जे बारे में, मूसा अलैहिस्सलाम जे बारे में, इन्हनि जे बारे में क्वेश्चन कंदा जेके तौरात में बि आहिनि. ऐं उन्हनि खे इहा ख़बर हुई त इहे जेके क्वेश्चन आहिनि इन्हनि जो आंसर कोई बि नथो ॾेई सघे सवाइ नबी जे. हालांकि उहे दिली तौरु मञनि पिया त इहो ई नबी आहे, छो जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿाहिरि न निकिता मके मां, न ई उन्हनि खां तालीम हासिलु कई, पर उहे उन्हनि खे उहे शयूं ॿुधाइनि पिया जेके उन्हनि खे पाण खे बि ख़बर न हुई. उहे जेके स्टोरीज़ जेके कहाणियूं जेके नबियुनि जा किसा आहिनि तौरात में इंजील में, उहे जेके आहिनि रसूलुल्लाह उन्हनि खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे करेक्ट करे ॿुधाइनि पिया. त इहा शइ उन्हनि खे दिली तौरु ख़बर हुई त इहे ई नबी आहिनि, पर उहे मञनि न पिया. हाणे इन में हिकिड़ी त मुशरिकीन मक्का जेके मके वारा हुया उहा ऑडियंस हुई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, ऐं ॿी जेका ऑडियंस हुई ॿिया जेके माण्हू हुया उहे मदीने वारा हुया, उन्हनि सां इहे मुखातिब हुया. त हाणे हिते अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाइनि था केतिरियूं ई निशानियूं आहिनि आसमान में ऐं ज़मीन में, पर उहे जेके आहिनि उन्हनि खे इग्नोर था कनि, उन्हनि खां मुंहुं था मोड़नि, उन्हनि खां पासो था कनि, उहे उन्हनि खे नज़र नथियूं अचनि. त मुफ़स्सिरीन दीन जेके उन निशानियुनि मां छा कढियो आहे त कहिड़ियूं निशानियूं अहिड़ियूं आहिनि जेके माण्हू इग्नोर कंदा आहिनि, कहिड़ियूं निशानियूं अहिड़ियूं आहिनि जेके उहे इग्नोर पिया कनि. हाणे हिकिड़ी त सभ खां वधीक निशानी त इहा आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे ॿुधाइनि पिया त तव्हां जेके बि शयूं चओ था उहे ग़लति आहिनि, ऐं उन्हनि खे सही करे ॿुधाइनि पिया अहिड़ियूं शयूं जेका सिर्फ़ु अल्लाह सुब्हानहु व तआला ॿुधाए सघनि था, ॿियो कोई बि नथो ॿुधाए सघे. ॿी इहा ॻाल्हि त मुफ़स्सिरीन दीन चवनि था त जेके निशानियूं आहिनि तव्हां ॾिसंदव आसमान आहे, ज़मीन आहे, झुड़ आहे, मींहुं कीअं थो वसे, मींहुं जॾहिं वसे थो उनखां पोइ ॾिसंदव रेम्बो ठही थो वञे, ऐं तव्हां ॾिसंदव त बर्फ़ कीअं थी किरे. तव्हां ॾिसो था त सिज चंड सितारा, चंड जेको आहे
कीअं नंढो वॾो थिए थो, सिज कीअं उभिरे थो, कीअं लहे थो, इहे जेके निशानियूं आहिनि इहे तव्हां ॾिसंदव त तव्हां सिर्फ़ु हिकिड़ो क्वेश्चन, हिकिड़ो सुवालु पाण खां पुछंदव त इहो केरु थो करे, इहे सभु कीअं थी थियनि। जॾहिं तव्हां इहे शयूं ॾिसंदव ऐं इहो पुछंदव सुवालु, पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त इहे सभु शयूं कीअं थी थियनि, इहे सभु शयूं केरु थो करे। उन खां पोइ ॿियूं निशानियूं जेके आहिनि, तव्हां ॾिसंदव तव्हांजी जिस्म, तव्हां पाण साहु खणी सघो था, तव्हां ॾिसी सघो था, तव्हां ॻाल्हाए सघो था, तव्हां घुमी सघो था, ऐं तव्हां ऑक्सीजन अंदरि खणो था, कार्बन डाइऑक्साइड ॿाहिरि था कढो। इहे गैसिस जेके आहिनि, इहे जेके बि शयूं आहिनि, इहे सभु निशाननि में आहिनि। जानवर ॾिसो, अलाह सुब्हानो ताला हलाल कया आहिनि। वरी किन जानवरनि जो अलाह सुब्हानो ताला खीर ॾिसो तव्हां पियो था, उहे जानवरनि जे पेट मां निकिरे थो। इहे सभु जेके बि शयूं आहिनि, इहे निशाननि मां आहिनि। पर उहे जॾहिं गुज़रनि था, ॿाहिरि निकिरनि था, वञनि था, उहे इन्हनि शयुनि खे इग्नोर था कनि। उहे नथा ॾिसनि त ॿूटो कीअं थो निकिरे, उन में पता कीअं था अचनि, वरी फ्रूट कीअं थो लॻे, वरी तव्हां उहो फ्रूट खाओ था। इहे का बि शइ उन्हनि खे नज़र नथी अचे, अहिड़े क़िस्म जी का बि निशानियूं उहे नथा ॾिसनि जॾहिं उहे वञनि था, इग्नोर था कनि। त अॼुकल्ह जे दौर में असां वटि ॾिसंदा आहियूं त मटीरियलिज़म में, दुनियावी शयुनि में माण्हू एतिरो घिरियल आहे जो उन्हनि खे का बि फ़ुर्सत न आहे। जॾहिं बि असां ॿाहिरि निकिरंदा आहियूं, असां इन्हनि शयुनि ते ध्यानु न ॾींदा आहियूं त सितारा बि आहिनि, चंड बि आहे, सिज बि आहे, ऐं पखी बि आहिनि, वण बि आहिनि। इहे जेके बि शयूं आहिनि, अलाह सुब्हानो ताला जी निशाननि मां आहिनि। असां इन्हनि शयुनि ते ध्यानु न ॾींदा आहियूं, छो जो मटीरियलिज़म में, दुनियावी शयुनि में एतिरो माण्हू गुम आहे। सॼो ॾींहुं मोबाइल, सॼो ॾींहुं टेलीविज़न, सॼो ॾींहुं जेके दुनियावी शयुनि में आहियूं, जो इहे शयूं नथियूं अचनि। त अलाह सुब्हानो ताला चए वकअय्यिम आयातिन फ़िस समावाति वल अर्द यमुर्रून अलैहा वहुम अन्हा मुअरिदून। त उन्हनि खे अहिड़े क़िस्म जी का बि निशानी नज़र न ईंदी आहे, ऐं उहे नज़र बि ईंदी अथनि त उहा इन शइ खे इग्नोर कंदा आहिनि। उन खां पोइ वमा युमिनु अक्सरहुम बिल्लाहि इल्ला वहुम मुशरिकून। ऐं उन्हनि मां जेके उहे माण्हू आहिनि, उहे जेके आहिनि, उन्हनि मां के सही बि हूंदा, उन्हनि मां के मोमिन बि आहिनि, पर उनजे अक्सर माण्हू ईमान न आणण वारा आहिनि। उन्हनि मां के ईमान बि आंदो हूंदो, पर उहे अक्सर माण्हू जेके आहिनि, उहे ईमान आणण वारा न आहिनि, ऐं उहे जेके आहिनि शिरक कंदा आहिनि। इल्ला वहुम मुशरिकून। हाणे शिरक जो मक़सदु इहो न आहे त तव्हां जेको आहे चओ त मां अलाह सुब्हानो ताला खे नथो मञा। इहो शिरक जो मक़सदु इहो न आहे। शिरक जो मक़सदु इहो आहे त उन्हनि खां अलाह सुब्हानो ताला क़ुरान में फरमाए थो, जॾहिं तव्हां उन्हनि खां पुछंदव त दुनिया कंहिं ठाही आहे, आसमान कंहिं ख़ल्क़ कयो आहे, इंसाननि खे कंहिं ठाहियो आहे, यकदमि में तव्हांखे चवंदा अलाह। अलाह सुब्हानो ताला चए थो, पोइ अलाह सुब्हानो ताला खे मञनि छो नथा? चवंदा अलाह खे त मञी। तव्हां कंहिंखां बि पुछंदव, चाहे उहो हिंदू हुजे, चाहे उहो क्रिश्चन हुजे, तव्हां उन्हनि खां पुछंदव अलाह जे बारे में, तव्हां चवंदा हा असां मञूं था अलाह सुब्हानो ताला ते। इहो शिरक न आहे। शिरक इहो आहे त उहे अलाह सुब्हानो ताला सां पार्टनर, अलाह सुब्हानो ताला सां ॿिया माण्हू जेके आहिनि उहे एसोसिएट कंदा आहिनि। मतिलबु त अलाह सुब्हानो ताला हिकिड़ा अहिड़ी शइ ख़ल्क़ी आहे, अहिड़ा माण्हू ख़ल्क़िया आहिनि, अहिड़ा ओलिया आहिनि, अहिड़ा ख़ल्क़िया आहिनि जेके उन्हनि खे अगरि तव्हां मञींदव त तव्हां जन्नत में वञी सघंदव। जीअं क्रिश्चन ईसाई आहिनि, उहे चवंदा आहिनि अगरि तव्हांखे ईसा अलैहिस्सलाम जन्नत में वठी वेंदो, तव्हांखे अलाह सुब्हानो ताला पंहिंजी रहमत सां जन्नत में न विझंदो, तव्हांखे ईसा अलैहिस्सलाम जन्नत में वठी वेंदो। अगरि तव्हां ईसा अलैहिस्सलाम जेको चई वियो आहे उहो तव्हां कंदव, पोइ ई तव्हां जन्नत में वेंदव। त उहे चवंदा आहिनि त अलाह सुब्हानो ताला ई माअज़ल्लाह नऊज़ बिल्लाह ईसा अलैहिस्सलाम खे पंहिंजो जेको आहे असिस्टेंट, पंहिंजो पुटु, पंहिंजो जेको आहे उहो ख़ासि माण्हू ठाहियो आहे, उन खां सवाइ तव्हां उहा शइ न करे सघंदव। पर असां वटि, असांजे हुन में ईमान में छा आहे त असां अलाह सुब्हानो ताला जी रहमत सां ई जन्नत में वेंदासीं। अलाह सुब्हानो ताला को बि अहिड़ी शइ न ख़ल्क़ी आहे जो असां जेको आहे उहो हिन दुनिया में को बि वॾो आलिम दीन हुजे, कोई बि हुजे, उहो चए पहिरियां मूंखे मञींदव त पोइ तव्हां जन्नत वेंदव। ईअं कहिड़े अहिड़ी क़िस्म जी का बि ॻाल्हि न आहे। असां सिर्फ़ु इहे जन्नत में तॾहिं वेंदासीं जॾहिं असांजा अमाल सुठा हूंदा, ऐं असां अलाह ऐं उनजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आणींदासीं, ऐं उन्हनि जे अमलनि ते, उन्हनि जे तौर तरीक़नि ते हलंदासीं, तॾहिं ई असां जन्नत में वेंदासीं। ईअं न आहे त जेॾो बि वॾो कोई बि पढ़ियल लिखियल आलिम दीन अचे, उहो ईअं चए तव्हां मूंखे फॉलो कयो, तव्हां जीअं मां थो चवां उहे कयो, पोइ तव्हां जन्नत वेंदव। सभु तव्हांखे जेके बि आलिम दीन हूंदा उहे छा चवंदा आहिनि त अलाह ऐं उनजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फॉलो कयो। तव्हांखे ईअं न चवंदा आहिनि त मूंखे फॉलो कयो। त माण्हू उन अलाह सुब्हानो ताला सां पार्टनर, उन्हनि सां जीअं हिंदू हूंदा आहिनि, चवंदा आहिनि बुत जेके आहिनि उन्हनि खे पूजींदासीं, पोइ असांजो जेको आहे कमु थींदा। जीअं इलाही माण्हू हूंदा आहिनि, उहे चवंदा आहिनि त असां हिन माण्हू खे, हिन माण्हू जे ज़रिए असां जेको आहे ॿी दुनिया में जन्नत में वेंदासीं। अलाह सुब्हानो ताला असांखे इन्हनि शयुनि खां बचाए। इहो हिकिड़ो वॾो शिरक आहे त असां ईअं चऊं त असां हिन शइ जे करे जन्नत में वेंदासीं, असां हूअं जन्नत में न वेंदासीं। अलाह सुब्हानो ताला असांखे इन्हनि सभिनि शयुनि खां पंहिंजी पनाह में रखे, इन्हनि शयुनि खां बचाए सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।
अच्छा, मौरिदून जो मक़सदु इहो आहे त उन शइ खां मुंहुं मोड़णु, उन शइ खे इग्नोर कनि। त अल्लाह सुब्हानो ताला चए थो उहे उन शइ खां मुंहुं था मोड़नि। ऐं ॿिनि क़िस्मनि जा माण्हू हूंदा आहिनि। हिकिड़ा उहे हूंदा आहिनि जेके अल्लाह जे अज़ाब खां डिॼंदा आहिनि, चवंदा आहिनि अल्लाह सुब्हानो ताला जो अज़ाब जेको आहे उहो ॾाढो ख़ौफ़नाक आहे, भयानक आहे, जहनुम ॾाढी किनी आहे, जहनुम जेका आहे उहा उनजो अज़ाब तमामु ख़राबु आहे। ऐं उहे इबादत कंदा आहिनि अल्लाह सुब्हानो ताला जे भउ जे करे। ॿिया उहे माण्हू हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि अल्लाह सुब्हानो ताला महिरबान आहे, गफ़ूर रहीम आहे, अल्लाह सुब्हानो ताला माफ़ु करण वारो आहे, तव्हां जेॾा बि वॾा गुनाह कयो ऐं उहो तव्हांखे अल्लाह सुब्हानो ताला माफ़ु कंदो, तव्हांखे अल्लाह सुब्हानो ताला जन्नत में विझंदो। ऐं इहे ॿई ॻाल्हियूं सही बि आहिनि। अल्लाह सुब्हानो ताला सज़ा ॾियण वारो बि आहे, अल्लाह सुब्हानो ताला जेको आहे माफ़ु करण वारो बि आहे। इहे ॿई ॻाल्हियूं सही बि आहिनि। हाणे जेको पहिरीं कैटेगरी में इलाही एक्सट्रीम लेवल ते आहिनि त अल्लाह सुब्हानो ताला जहनुम ठाही आहे, अल्लाह सुब्हानो ताला सज़ा ॾियण वारो आहे, अगरि तव्हां इबादत न कंदो त अल्लाह सुब्हानो ताला जहनुम में विझंदो, तव्हांजी को बि गुनाह माफ़ु न थींदो, वॾा वॾा गुनाह न कंदो। उहे जेके आहिनि उन्हनि मां अल्लाह सुब्हानो ताला जो जेको लव आहे, जेको अल्लाह सुब्हानो ताला जी मोहबत आहे, उहा आहिस्ते आहिस्ते ख़तमु थी वेंदी आहे जॾहिं उहो कहिड़े बि क़िस्म जो उन्हनि खां गुनाह थी वेंदो आहे। छो जो असां इंसान आहियूं। असां अल्लाह सुब्हानो ताला फरमाए थो तव्हां इंसान तव्हां गुनाह कंदो, इहा हिकिड़ी नॉर्मल शइ आहे, तव्हां खां को गुनाह थी वेंदो। अल्लाह सुब्हानो ताला असांखे हर क़िस्म जे गुनाहनि खां बचाए, पर तव्हां उन खां पोइ कीअं था उनखे कयो। उहे माण्हू छा कंदा आहिनि, जॾहिं उन्हनि खां को गुनाह थी वेंदो आहे त तव्हां ॾिसंदव त उहे पोइ गुनाह करण खां पोइ चवंदा आहिनि हाणे अल्लाह सुब्हानो ताला मूंखे न बख़्शींदो, मूंखे माफ़ु न कंदो। पोइ हिकु गुनाह खां ॿियो गुनाह, ॿिए गुनाह खां टे गुनाह, पोइ अंदरि ई अंदरि में इंसान में उन्हनि खे फीलिंग थींदी आहे त मां इहो ग़लति थो कयां ऐं मूंखे हिन जी सज़ा बि मिलंदी, पर हाणे मां ग़लति करे चुको आहियां, हाणे अल्लाह ताला मूंखे माफ़ु न कंदो। इहो हिकिड़ो एक्सट्रीम हूंदो आहे। ॿियो एक्सट्रीम इहो आहे त जेके चवंदा आहिनि मां कुझु बि कयां मूंखे अल्लाह सुब्हानो ताला माफ़ु कंदो, मां हे कमु कयां थो अल्लाह सुब्हानो ताला गफ़ूर रहीम आहे, अल्लाह सुब्हानो ताला मूंखे माफ़ु कंदो ऐं उहो गफ़ूर रहीम आहे, उहो माफ़ु करण वारो आहे। त हिन खां पोइ 107 नंबर आयत में अल्लाह सुब्हानो ताला छा थो फरमाए, अफ़ आमिनू अन तअतियहुम ख़ाशियतुम मिन अज़ाबिल्लाहि औ तअतियहुमुस साअतु बग़्ततन वहुम ला यशऊरून। छा उहे पाण खे हिफ़ाज़त में था महसूसु कनि, छा उहे पाण खे ईअं था महसूसु कनि त उहे प्रोटेक्टेड आहिनि, उहे बसि हिफ़ाज़त में आहिनि, उन्हनि खे कुझु बि न थींदो। अल्लाह जे मुमकिन अज़ाब खां, जेको अल्लाह सुब्हानो ताला जो अचण वारो अज़ाब आहे, उन खां पंहिंजो पाण खे महफ़ूज़ था सम्झनि त उहो जेको आहे उहो अज़ाब न ईंदो, या कलाक उन वटि अचे या कलाक अचे। साअत मतिलबु क़यामत, साअत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो बोइस्तु व साअत कहातेन, ॿ आङुरियूं खणी चयूं बोइस्तु व साअत कहातेन, जेको क़यामत आहे, साअत मतिलबु आख़िरी साह जेको क़यामत आहे, उहो ऐं जेका मां आहियां, इन्हनि ॿिन्हिनि जे विच में हिननि आङुरियुनि जेतिरो फ़र्क़ु आहे। मतिलबु उहा क़यामत ऐं उन में एतिरो फ़र्क़ु आहे, ॿिन्हिनि आङुरियुनि जेतिरो, उन आख़िरी साथ में उन में आङुरियुनि जेतिरो। त अल्लाह सुब्हानो ताला फरमाए थो या उन कलाक जेको अचे थो, उहा आख़िरत जेका अची ओचितो उन्हनि खे अची वञे, उहो आख़िरी साह, उहो कलाक जेको आहे आख़िरी वक़्तु उन्हनि ते ओचितो अची वञे, ऐं उहे बग़ैर कंहिं वार्निंग जे, जो उहे ॼाणींदड़ न हुजनि, उन्हनि खे ख़बर ई न हुजे, उहा शइ उन्हनि जे मथां ओचितो अची वञे ऐं उन्हनि खे ख़बर बि न पए। वहुम ला यशऊरून, उहे उन्हनि खे शऊर ई न हुजे, उन्हनि खे इन शइ जी ख़बर ई न हुजे, उहो उन्हनि जे मथां अची वञे, उन्हनि खे अञा ताईं इहा ई शइ हुजे त अल्लाह सुब्हानो ताला गफ़ूर रहीम आहे, अल्लाह सुब्हानो ताला माफ़ु कंदो, मां कुझु बि कयां अल्लाह सुब्हानो ताला मूंखे जेको आहे माफ़ु करण वारो आहे, उहो मूंखे माफ़ु कंदो। त हाणे इहे जेके आहिनि, हिकिड़ा माण्हू उहे आहिनि जेके अल्लाह सुब्हानो ताला खां उन्हनि खे भउ थींदो आहे ऐं उहे उन्हनि खे अल्लाह सुब्हानो ताला जी मोहबत जेका आहे उन खां परे थी वेंदा आहिनि। उन वक़्तु हर वक़्तु जेको आहे उन्हनि खे जहन्नुम जो ख़्यालु हूंदो, हर वक़्तु उन्हनि खे सज़ा जी ख़्यालु हूंदी। जॾहिं ॿियनि माण्हुनि खे अल्लाह जो पैगाम ॿुधाईंदा, उन वक़्तु बि उहे माण्हू अल्लाह सुब्हानो ताला जो सिर्फ़ु सज़ा वारो पार्ट ॿुधाईंदा, जहन्नुम जो पार्ट ॿुधाईंदा ऐं अल्लाह सुब्हानो ताला जी रहमत न ॿुधाईंदा। वरी ॿिया माण्हू जेके अल्लाह सुब्हानो ताला जी चवंदा अल्लाह सुब्हानो ताला गफ़ूर रहीम आहे, अल्लाह अज़्ज़ व जल माफ़ु करण वारो आहे, महिरबानी आहे, त अल्लाह सुब्हानो ताला उनखे एतिरी करण सां, जो हिकिड़ी माई हुई उन कुते खे पाणी पीआरियो, चाहे उहा मुशरिक बि हुई, अल्लाह अज़्ज़ व जल उनखे माफ़ु करे छॾियो। मां कुझु बि कयां, मूंखे अल्लाह मां एॾा नेक कमु कया आहिनि, मूंखे अल्लाह सुब्हानो ताला माफ़ु कंदो। त इहे जेके ॿई कैटेगरीज़ आहिनि, अल्लाह सुब्हानो ताला चए थो त तव्हां उन शइ खां, हिकिड़ा त माण्हू उहे आहिनि जेके एक्सट्रीम में वञनि था, चवनि था अल्लाह ताला जेको आहे सज़ा ॾियण वारो आहे, उहे बि सही न आहिनि। ॿिया उहे आहिनि जेके रिलैक्स था रहनि पंहिंजी सॼी ज़िंदगी में, उहे जेके आहिनि उहे बि सही न आहिनि। उन्हनि खे ख़बर तॾहिं पवंदी जो आख़िरी कलाक साथ जेको क़यामत वारो ॾींहुं आहे उहो अची वेंदो ऐं उन में का देरि आहे, उन में का बि देरि न आहे, ऐं उन्हनि खे इन्हनि शयुनि जो इल्मु न आहे। वहुम ला यशऊरून। त अल्लाह सुब्हानो ताला असांखे इन्हनि शयुनि खां बचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। त हिते जेको आहे
यशउरून जी माना छा आहे? हिकिड़ो हूंदो आहे शऊर, उन्हनि माण्हुनि खे को शऊर न आहे त उहे छा था कनि, वहुम ला यशउरून, उन्हनि खे उन्हनि खे पंहिंजी जेका का बि ॻाल्हि कनि था, को बि अहिड़ो अमल कनि था जेको अल्लाह अज़ व जल खे पसंदि न आहे, उहो लाशऊरी में था कनि, उन्हनि खे को शऊर न आहे, उन्हनि खे को अकुलु न आहे, उहो सोचनि नथा त असां छा था कयूं। अल्लाह सुब्हान व तआला असांखे इन्हनि शयुनि खां बचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अल्लाह सुब्हान व तआला असांखे सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं इन खां पोइ वारी आयत जेका आहे 108 या कुल हाज़िही सबीली अदऊ इलल्लाह, त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह सुब्हान व तआला चए थो चओ, उन पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फ़रमाइनि था त तूं चओ। उन खां पोइ छा था चवणु चाहिनि त माण्हुनि खे छा चओ ऐं कहिड़ी ऑडियंस सां कहिड़नि माण्हुनि खे छा चओ। अल्लाह अज़ व जल असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।